मुंहिंजो नालो मोहम्मद सिद्दीक़ आहे, पाण चन्नू आहे, वेठल ॻोठंदो हैदर ख़ान निज़ामानी। ऐं हिनखे 10-12 साल थिया नए कब्ज़े मुक़ाम। उन में अलड़ा, मंज़ूरा, मंठारा, मंताज़ इन्हनि कब्ज़ो कयो आहे, जंहिंमें 5 पला बोहंजा थियल आहिनि, 1500-1000 मण कयो आहे। अॻे बि असां इन ते क़दम खयूंसीं, जंहिंमें मुख्तियाकार, तपेदार, 5 रुपया खाई लेमिटी कयूं हलिया विया। उन खां पोइ वरी जेको हाणे हिननि कयो आहे त 3-4 तुर्बतां हूअं बि त अॻ में तुर्बतां हुयूं, उहे नूर शाह पीर शाह जी मुक़ाम उहो तुर्बतां ड्राहे हिननि बोजा पला ठाहिया। वरी हाणे जेको हिन साल 3-4 तुर्बतां ड्राहे वरी अञा कम खे वधायो अथनि। तो इन लाइ असां इंतिज़ामिया खे अर्ज़ु था कयूं त हिन तां कब्ज़ो पटाए वियो। उहो एक्शन त उहा हुकूमत सोचे त छाजे करे तव्हां कयो, जंहिं करे कश बि कयो, माप थी, माप बि पूरी आई। उन में माप में इहो पठाण हुयो ॾाढीअ सां मापे पियो बीठो। मां चयोमांसि अब्बा तूं हेॾे न माप, एजुकेशन वारनि जो 25 फुट कढी ऐं इहे मुक़ाम जी हद थी, मस्जिद जी कुंड जेका आहे इहा हद थी, त मां ॾे तारा फोटा रखियो त तोखे कहिड़ी ख़बर आहे, तूं चुप करे बीह रहो। हिन ॾे पहिरियों 12 फुट आई काल एजुकेशन वारनि जी, के 12 फुट आहे। वरी हिन अॻे का शइ हलियो बीठो त वरी आयासीं 18 फुट। वरी आख़िर में उहा ई 25 फुट जेका मां हिनखे चई ऐं मुक़ाम वारी उहा ई हद उन ॾसेसि कोन, अलाए त कंहिंसां पियो ॻाल्हाए, त इहा हद थी, इहा कश, उहा जो माप कयईं त पूरी 18 घोटा बि। हा, असां इहा ई था चऊं त हिन जो कब्ज़ो पटियो वञे। इन मुक़ाम जो असां हिकिड़ो इंच बि कंहिंखे न ॾींदासीं, सम्झे, भले मरूं बि इंच न ॾींदासीं। त ख़ुदा रा जे इंतिज़ामिया असांजी अपील ॿुधे ऐं गौर करे, ईअं न त बसि हाणे हुनजो सुप्रीम कोर्ट जो बि ऑर्डर आयो आहे, सुप्रीम कोर्ट जो बि ऑर्डर आयो आहे त बाबा जिते बि कब्ज़ो आहे, मुक़ाम ते आहे, न ते आहे, सभु पटायो वञे। तो असांजो अर्ज़ु इहो ई आहे वज़ीर आज़म, वज़ीर आला, सुप्रीम कोर्ट खे, हद जे अमलदारनि सभिनी खे इहा ई आहे त इन जो कब्ज़ो पटाए वञे। असां इहो पहिरियों वियासीं खैरपुर तालुके में, हाणे असां हूं किंगरीअ में। थाणो त्रियालो। हा।